मखदूम हाउस ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी म्यूनिसिपल कमेटी जे नामज़द कयल उम्मीदवारनि जी अहम गॾिजाणी। जाफरी हाउस ते पीपल्स पार्टी तालके हाला जे सदर सैयद मोहम्मद अली शाह उजनानी, पीपी सिटी सदर मीर मुसरत जाफरी ऐं ज़वार गुल मोहम्मद पहमर जी अॻवाणी में थी गुज़री, जंहिंमें हाला म्यूनिसिपल कमेटी जे 16 वार्डनि जे उम्मीदवारनि शिरकत कई। उन मौके ते अॻवाणनि गॾिजाणी खे ख़िताब कंदे चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी मखदूम हाउस हमेशा ग़रीब अवाम बेपहुच माण्हुनि जे हक़नि जी ॻाल्हि कई आहे। उन जे बदिले में अवाम मखदूम हाउस पीपल्स पार्टी जे उम्मीदवारनि खे वोट ॾेई संदन नामज़द उम्मीदवारनि खे हमेशा कामयाब कराईंदो आहे। उन मौके ते बाबू इब्रार हुसैन मेमण, साईं मोहम्मद सफ़र मेमण, मोहम्मद रहीम सोढड़ो, अब्दुल जब्बार महर, वारिस अली भुट्टो, रजिब अली सांद, शहबाज सोलंकी, सुल्तान सोलंकी, सिकंदर सोलंकी, अला बख्श डाहिरी, फ़हीम मेमण, जंगशेर राजपूत, अली अहमद दाहिरी, अहमद सोलंकी, रियाज़ अहमद, तवक्कल इम्तियाज़ चांग ऐं ॿिया पिणु मौजूद हुआ।